अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो ARY डिजिटल ड्रामे शेयर जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। तो इन जी अपडेट तव्हांखे ॾींदासीं, पर इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। जी त दोस्तों बिना देर हलंदा आहिनि पंहिंजी अपडेट जे तरफ़। त तव्हां ॾिसो त काका साहब खे जेको अस्पताल में दाख़िल कयो वियो इहे एपिसोड में, त नेक्स्ट एपिसोड में तव्हां ॾिसंदो त काका साहब जी तबियत जेका तमामु ख़राबु थी वेंदी ऐं डॉक्टर उनखे गोरी न ॾींदा दोस्तों। ऐं जेका ताज बीबी आहे त उहा ॿाहिरि निकिरी ईंदी त मुंहिंजो पीउ माना अंदरि हॉस्पिटल में तड़पी रहियो आहे ऐं को बि डॉक्टर न आहे जेको हुनजी सार संभाल लहे ऐं उनखे अंदरि ॾिसी सघे, हुनजो चेकअप करे सघे। ऐं काका साहब जी जेका त हिते माना जेको अटैक थियो आहे, दिलि जो माना कुझु बि थियो आहे त ताज बीबी जे करे ई थियो आहे दोस्तों। ऐं जीअं त तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त काका साहब जी जेका हयाती ॾींहुं जेको त उजी बि सघे थो, थी सघे थो बची बि वञे, पर हिन जा चांस जेके 100% आहिनि त हू माना हिन फ़ानी जान खे छॾे वेंदो दोस्तों। ॿिए पासे तव्हां ॾिसंदो दोस्तों त फजर जेका शेर खे चवनि त तूं माना तमामु जल्द तोखे जेतिरो थी सघे त तूं शादी करे छॾ। ऐं इहो शेर ॿुधी हुनजे पेरनि हथां तरा निकिरी वेंदा ऐं हू सम्झो शायदि त हू पंहिंजे नाले चए थी त तूं मूंसां शादी करे छॾ, पर हुनखे माना शेर खे इहो चवंदी जेका त फजर त तूं माना मूंसां न पर ॿी का सुठी छोकिरी ॾिसी करे उन सां शादी करे छॾ ऐं मुंहिंजी जान छॾे ॾे त मां पंहिंजे पीउ खे परचाइण में कामयाबु वञा। छो त जिते हू पंहिंजे पीउ ॾे वञे थी, जितां उहो सालगिरह सेलिब्रेट करण जे लाइ हुन सां वई ऐं अस्पताल में हुननि जो मिलणु थियो त उते शेर बि अची वियो ऐं हुन ते माना जेको शुजात जेको आहे अञा वधीक तपी वियो ऐं फजर खे उतां कढी छॾियो। इन जे करे फजर हू चवंदी त शेर तूं शादी करे छॾ ऐं मुंहिंजो पीछो छॾे ॾे। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त शुजात खे पंहिंजी घरवारी चवंदी त फजर खे तूं छो पढ़ायो, छो हुनखे कई डॉक्टर जो तूं चवण आखण मां निकिरी वई, तूं हुनखे न डॉक्टर करी आ, न हुनखे तालीम ॾी आ, न हुनखे पढ़ाई आहे थी। घर वारो माहौल हुजे हा त शायदि हूअ कुझु बि माना न ॾिसे हा, न ॾुख न छा, न तोखे ॾुख ॾिए हा, न पाण ॾिसे हा। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो ॾिसण लाइ मिलंदो त अहद जी घरवारी जेका त अहद खे तमामु घणो माना अटैक कंदी ऐं चवंदी त जेकॾहिं तोखे माना मुंहिंजो माना ॿारु तुंहिंजो ख़तमु थी वियो ऐं तोखे का परवाह ई न आहे, मूंखे दिलासे ॾियण जेतिरो बि तोखे टाइम न आहे त तूं माना इहो करी काॾे थो इहो वक़्तु कंहिंखे थो ॾीं। त हुनखे शायदि ख़बर न आहे ऐं शेर खे इहा ख़बर पइजी चुकी आहे त हू कंहिं नौकिराणी सां माना रहणु लॻो आहे ऐं हुनखे माना जॻह बि ठाराए थो ॾिए। ऐं नेक्स्ट एपिसोड में शेर हुनजे तह ताईं पहुचंदो दोस्तों। ऐं जीअं त अहद जेको हुनखे बेवकूफ़ बणाए ऐं माना हुनखां माना ॿिया पैसा बि वठणु पियो चाहे बिज़नेस में लॻण लाइ, त हू शेर चए त जेकॾहिं मूंखे लॻे थो त विदड्रा करणी पवंदी ऐं इहो बिज़नेस बि मूंखे पंहिंजे नाले कराइणो पवंदो, तंहिं ते हू थधा थी विया ऐं हुन सां सेटअप में अची विया। जी दोस्तों, त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।